उमरकोट खां असां रिपोर्ट शेयर कई आहे असद अली बुरगड़ी। रिपोर्ट मूजिब उमरकोट में नौजवान शाहनवाज़ समूह की गिरफ़्तारी के 28 ॾींहं गुज़रण बावजूद अॼु ॾींहं ताईं गिरफ़्तारी ज़ाहिर न कई वई आहे। नौजवान के चाचे आगा मुश्ताक मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त असांजे नौजवान शाहनवाज़ समूह के 24 अप्रैल ते रात जो 11:30 बजे घर वञी रहियो हो त रस्ते मां ॿ सादन कपड़न में पुलिस एहलकारन गिरफ़्तारी करे सिटी थाणे ते लाकअप करे छॾियो। इन खां पोइ पुलिस असांखे 5 दफ़ा मुख़्तलिफ़ वक़्तन में मिलायो आहे पर पुलिस के बासर जे चवण ते असांजे नौजवान ते तशद्दुद करे अदालत सॻोरी में पेश न पई करे। इन जे करे असांखे ख़दशो आहे त असांजे नौजवान शाहनवाज़ समूह खे किथे कंहिं वॾे कूड़े ॾोह में पुलिस मुक़ाबिलो ॼाणाए हाफ़िराए करे केस दाख़िल न कयो वञे। शाहनवाज़ समूह जे वारसन चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह IG सिंध SSP उमरकोट समेत ॿियनि आला अमलदारनि खां अपील कंदे चयो आहे त मामले जो नोटिस वठी असां सां इंसाफ़ कयो वञे।